बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। मुझा प्यारा भाईरो, असी सब पैदा थियायूं जिंदगी गुजारण जे लाइ। हर कंहिंजे वंड में महीना, साल, रातियूं, ॾींहं, छंछर, आचर, सूमर, अंगारा हर कंहिंजे मुक़दर में रब जेतिरा चाहिया आहिनि ओतिरा लिखिया आहिनि। उहे जेकी जिंदगी जा कलाक, मिंट, सेकंड रब लिखिया आहिनि उहे पूरा करे पोइ हितों वेंदासीं। जिंदगी हर कंहिंखे गुज़ारणी आहे। पोइ को केड़े अंदाज में जिंदगी गुजारे, को केड़े रंग ढंग में जिंदगी गुजारे। ये तो जिंदगी जानवर भी गुजारन था। रिढूं, बकरियों, कुत्ता, बिल्ला, घोड़ा, उठ ये भी जिंदगी गुजारन था। जंहिंजी जेतिरी उम्र लिखियल आहे उहो पंहिंजी ओतिरी उम्र पूरी कंदो, इंसान हुजे या जानवर या जिन। हिकड़ा माण्हू पंहिंजे जिंदगी के हालात जे धारे ते छॾे ॾींदा आहिनि। बस जीअं वक्त गुज़रे थो बस ईअं गुज़ारणो आहे। हिकड़ा माण्हू पंहिंजी जिंदगी के वक्त जे हालात जे हवाले करे छॾींदा आहिनि। पर हिकड़ा माण्हू जिंदगी के सुठे अंदाज में, सुहिणे अंदाज में, भले अंदाज में गुजारण जी कोशिश कंदा आहिनि। मां तव्हांजो मुकम्मिल तवज्जो चाहींदुसि। सफ़ा ध्यान मूं ॾे कयो। मां अर्ज़ थो कयां त जिंदगी हर कंहिंखे गुज़ारणी आहे ऐं जेतिरी लिखियल आहे उहा ओतिरी गुज़ारणी पवंदी। गिदड़ बि जिंदगी गुज़ारे वेंदो, शींहं बि जिंदगी गुज़ारे वेंदो, मर्द भी जिंदगी गुजारे वेंदो, ना मर्द भी जिंदगी, बहादुर भी जिंदगी गुजारे वेंदो, बुज़दिल भी जिंदगी गुजारे वेंदो, साफ सुथरो माण्हू भी वक्त गुजारे वेंदो, छेकड़ो माण्हू भी वक्त गुजारे वेंदो। छेकड़ो समझो था न? हिम्मत सां, जज्बे सां, दिलेरी सां, बहादुरी सां, जुर्रत सां वक्त गुजरी वेंदो। ढीलो ढालो, रोल सोल, या भला सिंधी में चवां लूसी माण्हू, हिकिड़ो लूसी माण्हू वक्त त उहो बि गुज़ारे वेंदो। ये लफ्ज़ ॾाढो वणियो तव्हांखे।
इंसान सुठो या मठो, भलो या बुरो, वक्त निभाए वेंदो आहे। पोइ हिकिड़ा माण्हू जिंदगी के हालात जे मुआफिक गुजारींदा आहिनि, हिकिड़ा हालात के पंहिंजे मुआफिक बनाए जिंदगी गुजारींदा। तव्हां इहा ॻाल्हि समझी? हिकिड़े तव्हांजे दुआगू ऐं तव्हांजे मुहसिन ऐं तव्हांजे ख़ैर ख़्वाह हुजण जी हैसियत में तव्हांखे गुज़ारिश इहा थो कयां त तव्हां मर्द थी ज़िंदगी गुज़ारियो, मुर्दा थी ज़िंदगी न गुज़ारियो, बुज़दिल थी ज़िंदगी न गुज़ारियो। पहलवाननि वांगुरु, सच्चन वांगुरु, नेकन वांगुर, मुस्तफा करीम जे सच्चन गुलामन वांगुर पंहिंजी जिंदगी गुज़ारी। जिंदगी जे गुज़ारण जे लाइ के माण्हू पंहिंजी रुद खुद ते हलंदा आहिनि, के वरी ॿियनि खे ॾिसी ऐं पंहिंजो वक़्तु गुज़ारण जी कोशिश कंदा आहिनि। कंहिंजो घर सुठो ॾिठई, कारीगर खे वठी वेंदा, हे ॾिसजे हे घर जहिड़ो आहे न, अहिड़ो मूंखे बि अहिड़ो ठाहिणो आहे। कंहिंजा कपिड़ा वणिया था, वलू हे कपिड़ा किथां वरिता अथई, यारू या टोपी किथां ठहराई अथई। ॿिए जा लटा कपड़ा घर घाट जिंदगी ॾिसी ईअं गुज़ारींदा आहिनि, यार फलाणो वाह जो घर ठहरायो अथसि, मां बि अहिड़ो घर ठहरायां। फलाणे वाह जो दुकान वरितो आहे, मां बि अहिड़ो दुकान। यार फलाणे हेल जेको न इहो पंहिंजो कमत कयो, हिनखे ॾाढा पैसा मिलिया, मां ईंदड़ साल कमत कराईंदुसि। पंहिंजे निजी जिंदगी में, कारोबारी जिंदगी में, पंहिंजे माशी जिंदगी, सियासी जिंदगी, समाजी जिंदगी में माण्हू हिक ॿिए जी तकलीद कंदा आहिनि, हिक ॿिए खे ॾिसी ऐं पोइ पंहिंजी जिंदगी खे उन अंदाज़ में गुज़ारण जी कोशिश कंदा आहिनि। मिठा, पर हिन पूरी काइनात जे अंदरि हिक ज़ात अहिड़ी आहे जंहिंखे ॾिसी जिंदगी गुज़ारण वारो कॾहिं ठोकर न खाईंदो, कॾहिं नाकामी न ॾिसंदो, कॾहिं नापास न थींदो। उहा जिंदगी मुंहिंजे मिठे मोहम्मद करीम। सुभान अल्लाह। के वडेरे खे ॾिसी जिंदगी न गुज़ारियो, के वापारी खे ॾिसी जिंदगी न गुज़ारियो, के ईसाई यहूदी नसारे हिंदू काफर जी तकलीद करे पंहिंजी जिंदगी न गुज़ारियो, के अमीर के फकीर के ताजिर के तवंगर के ॾिसी पंहिंजी जिंदगी न गुज़ारियो। लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना। जिंदगी गुज़ारण जो भले में भलो नमूनो मिठे मोहम्मद करीम जी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इन तरीके में इज्जत बाहे, कामयाबी बाहे, शोभ बाहे, कुशादगी बाहे, खैर बाहे, बरकत बाहे। हिते जी कब्र जी क़यामत जी ॿिन्ही जहाननि जी भलाई जेकॾहिं चाहियो था त तव्हां जिंदगी ईअं गुज़ारियो जीअं मदीने वारे मीर जिंदगी गुज़ारी। या गुज़ारण जो रंग ढंग मुस्तफा करीम सेखारियो। इहो अल्लाह जे तरफ़ां बानन के जिंदगी गुज़ारण जे लाइ तरीक़ो सेखारण जे लाइ अल्लाह पंहिंजे हबीब खे मोकिलियो। या तो असां सभिनी खे ख़बर आहे, असांजो ईमान ऐं अक़ीदो आहे त मदीने वारो अल्लाह जो नूर आहे। चओ मुस्तफा करीम अल्लाह जो नूर आहे। उन खे बशर बणाए इंसान जे रूप में रब मोकिलियो ई इन जे लाइ त मोरे वारनि खे मुस्तफा जे सेखारियो त जिंदगी कीअं गुज़ारणी।
खाओ ते इए खाओ जी मदीने वारे मीं रखा था। सुमो इए सुमो जी मदीने वारे साईं सुमण सिखारियो। हलो इए हलो जी लजपाल नबी हली ॾेखारियो। इबादत कयो, घरेलू जिंदगी हुजे, तव्हांजी समाजी जिंदगी हुजे, तव्हांजी आइली जिंदगी, बच्चन सां जिंदगी गुजारण जो रंग ढंग सिखण चाहियो था, दोस्तन सां, यारन सां, कारोबार में, व्यापार में, बाजार में, मस्जिद में, ओताक में, किथे भूजो तव्हां के मुस्तफा करीम जी जिंदगी मुबारक में हर तरह सां रहबरी रहनुमाई मिलंदी। मुस्तफा सेखारे वियो आहे त मुंहिंजा गुलामो, मुंहिंजे कलमे पढ़ण वारो, ही अथव जिंदगी गुजारण जो तरीक़ो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। तव्हां मुंहिंजी ॻाल्हि समझी अलाए कोन समझी? सची सची ॿुधायो, मुंहिंजी ॻाल्हि तव्हांजे अकुल शरीफ़ ताईं पहुती आहे? जे समझी आहे उहो हथ मथे करे हथ हेठि कयो। जे न समझी आहे उहो हथ मथे करे। अड़े समझी आयो? खुदा खुश कंदो। अल्लाह मदीने वारे साईं जी कचहरी नसीब कंदो। मुंहिंजी दिल खुश थी वई। तव्हां मुंहिंजी ॻाल्हि समझी आहे, मूंखे ख़ुशी थी आहे, मुंहिंजो पहाड़ हथ जो वधी वियो आहे। जेकॾहिं तव्हां इहा ॻाल्हि समझी आहे न, त अॼु खां वठी हाणे कोशिश कयो त तव्हां जिंदगी ईअं गुज़ारींदो जीअं मदीने वारे साईं सेखारी आहे। कुझु थुला थुला उसूल अॼु तव्हांखे ॿुधाए छॾियां थो जी। थुला मोटा उसूल। पहिरियों जिंदगी गुजारण जो पहिरियों उसूल इहो अथव त पंहिंजे अंदर नरमी पैदा कयो, शफ़क़त, प्यार, मोहब्बत। ज़ाल सां प्यार ठही वेंदव। हरू भरू ॾिसी खिली एॾो थी मूंखे वणी पई, अलाए कहिड़ो जादू मूं ते कयो, ठरी पवंदी। साईं फरमाते ज़ाल सां कूड़ ॻाल्हाए उनखे राज़ी कयो त बचाइजा। बच्चन सां प्यार, दोस्तन सां प्यार, पंजन सां प्यार, परावन सां प्यार, हता कि दुश्मन साम्हूं अचे उन सां बि प्यार जो इज़हार कयो। जिंदगी गुजारण जो सोनहरी उसूल आहे नरमी, मोहब्बत, शफ़क़त। लुत्फ कुन की लुत्फ बेगान शवत हल्क बगोश। बंदे हल्क बगोश अर न नवाजी बरबत। लुत्फ कुन की लुत्फ बेगान शवत हल्क बगोश। पंजो ज़र ख़रीदो बानो हुजे न, उन सां प्यार मोहब्बत न इख्तियार कंदो, भॼी बेज़ार थी वेंदो, तव्हां खां चिड़ी वेंदो, तव्हां खां नफ़रत करण लॻंदो। धारियो आहे, पराओ आहे, न मिटी आहे न माइटी आहे, प्यार ॾींदो त उहो तव्हांजे पुठियां लॻी पवंदो। ज़र ख़रीदो गुलाम बणिजी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। प्यार त जानवरनि खे बि झुकाए विझंदो। अजीब ॻाल्हि आहे, चईंदो ज़ाल नथी ठहे साईं तावीज़ लिखी ॾे। तावीज़ तो वटि आहे, तुंहिंजे प्यार ऐं मोहब्बत वारो तावीज़। काॾे वेंदी ज़ाल? तुंहिंजे निकाह में आई आहे, अबो अम्मा मिट माइट बचा बा सभु छॾे, घर घाट भाउ बिरादर छॾे तुंहिंजे घर में आई आहे न, छो न ठहंदी तोसां? तो में बि लक्षण त हुजे। ॻाल्हि ॻाल्हि ते झेड़ो, डंडो उभो, पादर जी रही पई पवे, पोइ ईअं ठहंदी ज़ाल तोसां? बुज़ुर्ग वटि आयो, साईं ज़ाल नथी ठहे तावीज़ लिखी ॾे। हा माई आई, साईं मुड़ुस नथो ठहे मूंखे तावीज़ लिखी ॾे। माई अखियुनि में पिचूं पियूं हुजनि, बूथ धोतल न हुजे, मेरा कपिड़ा पघर जी धप खयूं पई वञे। साईं फरमाया था मां तावीज़ मां बि लिखी थो ॾियां, पर सींध सुरमो तूं बि कजांइ।
लक्षण तो में न हूंदो त ज़ाल कीअं ठहंदी तो गाल गाल ते लड़ाई झगड़ो बुझो गार ऐं याद रखो जेकॾहिं ज़ाल खे तव्हांजी ज़ाल तव्हांजी निकाह ॿधी ज़ाल उन खे उन जे पीउ माउ जे बारे में कुझु लफ़्ज़ चवंदो न उन जे दिलि खे ॾाढी तकलीफ़ पहुचंदी आहे ऐं हू तव्हां सां दिली तरह मोहबत न कंदी तव्हां पाण खे ॾिसो जेकॾहिं तव्हांजी ज़ाल तव्हांखे तव्हांजे पीउ जे लाइ कुझु चवे तव्हांजी माउ जे लाइ चवे तव्हांजी दिलि सही सघंदी को बि गैरत वारो माण्हू पंहिंजे पीउ जे लाइ पंहिंजे माउ जे लाइ का बि ॻाल्हि सही न सघंदो आहे उन जे लाइ चवण वारे जे लाइ दिलि में हिकिड़ी कुदूरत ऐं नफ़रत पैदा थी वेंदी त मिठा पंहिंजे जिंदगी गुज़ारण जो भले में भलो उसूल अथव पंहिंजे अंदर में नरमी पैदा कयो गुफ्तार जी नरमी किरदार जी नरमी मिलण जी नरमी हिते मूंसां जेका मिलन हिकिड़े मूंखे हथ ॾिनो हीअं जो कसम थो खणी चवां त 3 ॾींहं मुंहिंजे हथ में सूर हुयो 3 ॾींहंनि ताईं मुंहिंजो हथ हीअं हीअं करे तराई हिन कराई चवंदा छा एॾो मूंखे ज़ोर ॾिनई जो 3 ॾींहंनि ताईं मूंखे ईज़ा पियो हाणे मुर्शिद सां मिलण जो अंदाज़ इहो आहे त ज़ाल साल कीअं मिलंदो हूंदो दोस्तनि साल कीअं पहुचे त ज़ाल ठहे पादरनि जो हक़दार त तूं पाण आहीं हिकिड़े माण्हू खे मूं खयो गाॾीअ ते आहे फ़क़ीर आहे खयो मांसि गाॾी में वठी पियो वञांसि हाणे जिते लहे पियो सलाम थियो बाबा हाणे लहां थो सलाम थियो न चीस हथ थो मिलाए हथ मिलाई हीअं मूं मां अॻी गाॾी सीट ते वेठो आहे पुठियों वेठो आहे हितो मुंहिंजे हथ खे एॾो त छिकी पोइते जो ख़ुदा जो कसम मूं सम्झो त मुंहिंजी बाह न कढी विझे हे मुरीद आहे मुंहिंजो ख़लीफ़ो आहे ऐं केतिरनि ॾींहंनि ताईं हुनजी हुन सट जो मूंखे ईज़ा पे ईंदो हुयो हुन मिलण जो अंदाज़ हुयो तूं हिन खां न मिली आहे मुंहिंजी गाॾी ते न चढ़ी आहे मूंखे ईज़ा त न पहुचाई जेकॾहिं मुर्शिद सां तुंहिंजो रवियो अहिड़ो आहे उन सां मिलण जो अंदाज़ अहिड़ो आहे ॿियनि साल छा कंदो हाणे ॻाल्हि हिकिड़ी ज़हन में अचे थी हले जलसे में कया हले न कया पठाण हुजे हिकिड़ो वारी ॾे वियो पर हो मसलो न ठहियो घर वारी चयो त ये क्या हो गया है तुमको कि तुम मुझे ताना देती हो हीअं करे बाह मां वठी ज़ोर जो ॾिनी त बाह भॼी पियसि जी बाह भॼण जी ताक़त अथई हूअ बि त ताक़तदार समझो था न था समझो पंहिंजा पाण में वेठा आहियूं ॻाल्हि सम्झाइण जी अबो पंहिंजे बच्चे खे न सम्झाईंदो त ॿियो केरु सम्झाईंदो जी कावड़ त पोइ न कसम पुट नरमी प्यार मोहब्बत शफ़क़त या अहिड़ी आहे अहिड़ी खूबी आहे जेका दुश्मननि खे दोस्त बणाईंदी आहे परावन खे पंहिंजो बणाईंदी आहे वेरियुनि खे वाहरू बणाईंदी आहे परे पियलनि खे वेठो कंदी आहे नफ़रतुनि खे मोहब्बतुनि में बदिलाईंदी आहे छा नरमी नरमी गर्मी में हुजे नरमी गर्मी कढ गर्मी विझ नरमी तव्हां यार मुंहिंजी ॻाल्हि सम्झी इहो उसूल अपनाईंदव नरमी मोहब्बत शफ़क़त हिकिड़ी ॻाल्हि ॿियो उसूल पंहिंजे ज़िंदगी जो इहो बणायो सफ़ाई ऐं सुथराई सफ़ाई बदन जी सफ़ाई कपड़नि जी सफ़ाई जिस्म जी सफ़ाई हे मुछूं वठो बगलनि जा वार वढो साईं मुंहिंजा
पंजो हेठा देरनाफ जा वार वठो के मानू ये अचन था न मिलण बदन मां एड़ी पघर जी बू थी अचे हुजूर आकाए दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आया जुम्मे जी नमाज पढ़ाइण जे लाइ मुझो लजपाल नबी मुझो पाकीज़ह नबी सफाई सुथराई जो पेकर नबी जेडीमल नमाज जुम्मे जी पढ़ण आया तो मानू कमकार वारा के बनी बारे थे ज़राअत वारा के बागन में कम पिया कन के दुकानन ते कम पिया कन मदीने में गर्मी भी माशाअल्लाह मौसम हुई गर्मी वारी सो जिए बांग बुधों तो सीधा आया मस्जिद में तो उनके बदनन मझा बू महसूस थी मुझे मदीने वाले साईं सोने नबी हुक्म फरमायो तो गुस्ल यौमुल जुमअत वाजिबुन अला कुल्ल मुहतलिम जुम्मे जो गुस्ल हर बालग जे मथा मां फर्ज तो करनी चाहिए हूं त नथा वेंजो जुम्मे ते नथा वेंजो न सफाई न सुथराई ज़ाल कीअं ठहंदई पघर जी छट खई पई वञे अतहूर शत्रुल ईमान पाकाई अधु ईमान जो चो पाकाई अधु ईमान जो इन्नल्लाह नज़ीफुन युहिब्बुन नज़ाफा अल्लाह ताला खुद साफ सुथरी जात रब जिया ऐं सफाई सुथराई के अल्लाह पसंद करे इन्नल्लाह जमीलुन व युहिब्बुल जमाल अल्लाह पाण सुहिणो आहे ऐं सूंह के अल्लाह पसंद करे सूंह अल्लाह के पसंद आहे सूंह सफाई ऐं सूंह अल्लाह के वणंदी मोमिन बानो घेचलो न हूंदो घेचलो समझो था ॿियो ॿियो लफ़्ज़ चवां छेगरो इहो समझी वेंदा छेगरो ऐं बदबूदार न गुस्ल करे न साबुण हणे न अतुर लगाए न खुशबू लगाए इहो अल्लाह खे न वणंदो आहे मदीने वाले साईं खे इहो न वणंदो आहे सोने नबी के उहे उम्मती वणन था जेके नज़ाफत नफासत सफाई सुथराई वारा बाना आहिनि अल्लाह के भी वणन था रसूलुल्लाह के भी वणन था ये ज़ाल के भी वणन था तव्हां समझी ॻाल्हि पहिरियों उसूल कहिड़ो ॿुधायोमांव सभई सभई चओ ऐं ॿियो सफाई ऐं जिंदगी गुजारण जो टियों उसूल इहो आहे जो नियत सुठी रखो सदाई पंहिंजी नियत सुठी रखो नियत जी खोटाई नियत जी बुराई तव्हांखे ठोकरुनि में विझी छॾींदी नियत जी सिधाई नियत जी सफाई नियत जी सच्चाई तव्हांखे हर जाइ ते सोभारो ऐं कामयाब पहाको ॾींदा नियत थींदी नांग खाईंदी खोटन खे समझो था नियत सुठी हुजे त तव्हांखे अल्लाह ताला हर जाइ ते सोभारो ऐं कामयाब कंदो बादशाह जो हिकिड़ो नौकर हो बादशाह हुनखे ॾाढो चाहींदो वरी थींदा आहिनि न हेठियां ॿिया वरी हसद साड़ हिकिड़े दफ़्तर में कमु करण वारा आहिनि वॾो बॉस वॾो ऑफिसर हिकिड़े मुलाज़िम खे वधीक चाहींदो आहे त ॿिया वरी हुन सां सड़ंदा जलंदा पचंदा पजरंदा सो हुन जूं के खूबियूं खसलतूं हुयूं जेके बादशाह खे वणनि पियूं उन नौकर सां बादशाह खे ख़ासि शफ़क़त ऐं प्यार थी वियो
वड्डो वज़ीर जेको हो न वो पे सड़ंदो हो इन सां यार वड्डो वज़ीर मां हिन बादशाह वरी घणो भाई हिन के सलाह मशवरा हिन को वटे जे हिन के बादशाह जे नज़र में केराया पो हिकड़े डी अकेलो बादशाह सा वड्डो वज़ीर वेठो जे चीज़ी हे जेको तो इनके हेडो भाई तो यो तो तुझो गिलाऊं तो करे छा तो चे तो बादशाह जे वात में धप्पा हालांकि हुन मिस्किन चयो ही कोन चे तो बादशाह जे वात में धप्पा इए तो चे मुझे ला कि हां मु पाण बुधो तमास तांगे यकीन न चे तवा इनके घुरायो को दिसो बादशाह सा या गाल कई मोटी आयो बाहर निकतो उन्हें जेको बादशाह जो पसंदीदा नौकर हो उन्हें की मुझे दावत थई वडे वजीर दावत नहीं वियो उन्हें में कच्चा बसर कच्ची थूम एड़ा के खाधा विधई जो उन जे वात में धप थी वे शाम जो बादशाह घुरायो से उन्हें पसंदीदा नौकर के हाने चींद मुझे वात में धप है बसरन जी बादशाह जे पासे में विया बादशाह के मता धप अचे त हिय बुट बुधी हुन मिस्कीन के ये थियो त बादशाह के मुझे वात जी धप न अचे बादशाह समझो त वडे वजीर वाली गाल सच्ची है बिरदा ने भागो मुका बुट हणी बैठो पाण लिकाए तो मना ए हुन जी गाल सच्ची है न इनके मुंह में धप थी अचे एकड़ो खत लिखी दिनई त हे खत थई एलची बणजी मुंजो वणो फलाणो जेको गवर्नर आ न उन्हें के खत पहुंचाया हाने जेको बादशाह जो एलची थी विंदो हो न उन्हें के इनाम इकराम एजाज मिलंदा उन्हें के तोहफा सुखणियूं मिलंदियूं त बादशाह जो सफीर थी आयो पर बादशाह उन्हें खत में लिखियो त ही मुझो नौकर चई तो जी पहुंचे हिकड़े थक सा तलवार सा मारे छॾे बादशाह यो खत लिखी इनके दिनो ची वञ हे खत फलाणे गवर्नर के पहुंचाया जॾहिं बाहर निकतो ओ वो वडो वजीर मिलियो अब खैर तो थियो बादशाह छो घुराई जी बादशाह मुके लेटर दिनो आ जे तो ये खत मुझो एलची बनजी वञ फलाणे गवर्नर के पहुंचे उन वडे वजीर समझो शायद मुंह वारी गाल साबित न थी बादशाह इनके एजाजी तरह पंजो एलची बनाए मोकलियो आ इनके इनाम इकराम मिलंदा जी बा यो खत मुखे दींदे मां पहुंचाए जा उनके यो थियो त इनाम मुखे मिलन इनके छो मिलन नियत थींदी नांग खाईंदी खोटन अब बादशाह जो हुकुम मुखे मिलियो न वडो वजीर आई दे तू चवी दो दास खत वतई खणी वियो त वरी न मोटियो हे जेको नौकर हुजे बे डी ते दाढ़ी के कंगा वंगा दई रत्र बस सेंटू मके बादशाह जे की वाई केड़े तोखे जो मु खत दिनो पहुंचाई अजब लगो त मुझे हुक्म जी इनराफी किए थी मु त लिखियो तने के मारे छडे हे चंगो भलो किया जे मुझो खत पहुंचाई जे जिंगाली आए त मां जी निकदुस न तारो वडो वजीर उन्हें मुखे चयो खत मुखे दे मां तो पहुंचाया मुखे जोर रखी हाने वडे वजीर जी मां किया बेफरमानी कया मु खत उन्हें के दिनो जी बोला तो या गाल कई छा तो बादशाह जे वात में धप्पा किसी मुखे खुदा पनाह में रखे मां की चंदु ता जेला जे पो जने मुजी दावत ते आए तो बुट छो बदी आए चीजी मुखे इने दावत कई वडे वजीर उन्हें में कच्चा बसर कच्ची थूम खाराई मुजो मदा बादशाह के धप अचे तने मु बुट बदी खबर पई तो हुन हमरा जो कम पूरो थी पुटे मिसाल ताके मुरिनो नियत जो खोटो मानू उन्हें के उआ नियत जी खोटाई फ्री उन्हें जे गिच्ची में पहुंच नियत जा सच्चा हुजो नियत जा सुठा हुजो हर कैसा तवा जी नियत सुठी हुजण छा तवा तैयार आयो इन गाल ते अमल करण जे लाइ अल्लाह
खुदा जाने मां तांखे हीरन मोतियुनि खां वधीक कीमतीअ जो नुस्खा थो ॾियां जेके सॼी ज़िंदगी तांखे कमु ईंदा सॼी ज़िंदगी तांजी सुख वारी इज़त वारी नामूस वारी ज़िंदगी गुज़रंदी जे हिननि उसूलनि ते अमल कंदव वरी भेरो ॾियारियां पहिरीं ॻाल्हि कहिड़ी ॿी टी नियत सां चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका चौथी ॻाल्हि ऐं अहम तरीन ॻाल्हि आहे तव्हांखे इहा पंहिंजे दिल ह्याम ते लिखणी आहे यादि रखणी आहे इहा चौथी ॻाल्हि आहे त कॾहिं बि कंहिंखे ईज़ा न पहुचाइजो कंहिंखे बि पंहिंजे हथ सां पंहिंजे ज़बान सां पंहिंजे कौल सां पंहिंजे किरदार सां पंहिंजी रहणी कहणी सां कंहिंखे बि ईज़ा न पहुचाइजो कंहिं इंसान कंहिं जानवर कंहिं जीत भली काफ़र आहे हिंदू आहे गैर मुस्लिम आहे पर तव्हां कॾहिं बि कंहिंखे ईज़ा न पहुचाइजो इहो पंहिंजे ज़िंदगी जो उसूल बणाइजो समझो था छो तो मदीने वाले साईं फरमाया अज़ियतुल मुमिन नक़सिल काबत 70 मर्रा के मोमिन के ईज़ा पहुचाइण काबतुल्लाह के 70 भेरा ड्राहण खां बि वॾो गुनाह बेतुल्लाह के ड्राहे काबे के खुदा जे घर के ड्राहे हिकड़ो भेरो न ब भेरा न 70 भेरा काबे के ड्राहे ओनो के मोमिन जी दिल रंजाए पुट तव्हां समझी ॻाल्हि जी मदीने वारा साईं काबे जो तवाफ पिया कनि बेतुल्लाह जो तवाफ कंदे काबे के ॾिसी फरमाए ओ काबा तू केडो पाक घर रही तुंजी धरती पाक तुंजू फजाऊं पाक पर इन हुर्मतल मुमिन आज़म इंदल्लाह मिनक दरजा ए काबा मोमिन बाने जी इज्जत ऐं हुर्मत तो काबे खां बि 70 भेरा अल्लाह वटि वधी काबो काबो आ पर मोमिन बाने जी दिल शुनीदम के मर्दान राहे खुदा शुनीदम के मर्दान राहे खुदा शुनीदम के मर्दान राहे खुदा दिले दुश्मना हम न कर दंद तंग तुरा के मुयसर शब्द मकाम के बादोस्तानत खिलाफत जंग जदों अल्लाह जा बाना ते उहे हुंदा आहिनि जेके दुश्मन खे बि ईज़ा न पहुचाईंदा आहिनि तोखे कीअं अल्लाह जो कुर्ब मिलंदो जो तूं पंहिंजनि सां जंग जोड़ियूं वेठो तुंजो भाउ सां झेड़ो तुंजो पीउ सां झेड़ो तुंजो जीजल मां सां झेड़ो तुंजो परदेसियाणी भेण सां झेड़ो तुंजो घर वारीअ सां झेड़ो तुंजो पंहिंजे बच्चन सां झेड़ो तुंजो ओड़े पाड़े वारे सां झेड़ो तुरा के मुयसर शब्द मकाम के बादोस्तानत खिलाफत जंग तू की अल्लाह जो कुर्ब माणी दे जो पंजन सां जंग जोड़ियूं वेठो आसाइश दुगेती
आसाइश दोगेती तफसीर इंदो हर फस्त बा दोस्तां तलतफ बा दुश्मना मदारा दिल मीर वज दस्तम साहिब दिला खुदारा दर्दा के राज पिन्हा ख्वाहद शुदा शिकारा बिनी जहान जो सुख सहूलत सोब कामयाबी बिन गालिन में दोस्तन सा मरवत मेहरबानी दुश्मनन जी बखातिर मदा जिंदगी गुजार बिन गालिन में बुजुर्ग किसो तमाम करे वाड़े हाफिज शिराजी वा बा दोस्तां तलतफ बा दुश्मना मदारा दोस्तन सा लुत्फो करम हुजे एहसान मरवत मेहरबानी हुजे दुश्मनन सां बि अलैक सलैक सुठी हुजे दुश्मनन सां बि खातिर मदारत रखो बस बिनी जानन जी सो भईने किश्ती शिकस्त गाने ए बाद शुरता बरखेज बायद के बाज पीने आ यार आशनारा बायद के बाज पीने आ यार आशनारा दिल मीर वज दस्तम साहिब दिला खुदारा दर्दा के राज पिन्हा फाहद शुदा शिकारा चौ सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अन्या मोहब्बत सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह घणियूं ॻाल्हियूं थियूं जी गंजानिया ते हलूं जी बस अमल कयो तो मां चैन का 40 बुधाया अमल न कयो तो ये 40 काफी आन हले चौ सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम पंजतनी पंजो उसूल अल्लाह घटताई कयो छा छामे गुफ्तार जी घटताई खाइण जी घटताई निंड जी घटताई माण्हुनि सां मेल जोल जी घटताई घणो न खाओ घट खाओ घणो न ॻाल्हायो घट ॻाल्हायो माण्हुनि सां घणो न मिलो घट मिलो घणो न सुमो घट सुमो या घटताई कयो घटताई है ना कि पटको लाए विजो समझियो कि न इन घटताई जे अंदर तव्हां जे लाइ इज्जत शोभा कामयाबी सेहत भलाई हिते जी अॻिते जी भलाई घट खाईंदो बीमारियुनि खां बची पवंदो घट खाइण बीमारियुनि खां हिफ़ाज़त घणो खाइण बीमारियुनि खे दावत ॾियणो घणो खाइण बीमारियुनि खे सॾणो घट खाइण सेहत जो राज़ घट खाए शुगर न थींदुसि घट खाए ब्लड प्रेशर न थींदुसि घट खाए कैंसर न थींदुसि घट खाए
इन माण्हू खे चमड़े जी बीमारी न थींदी, घट खाए दिल जी बीमारी, जिगर जी बीमारी, फिफड़न जी बीमारी, गुर्दन जी बीमारी घट थींदी, बलक न थींदी, महफूज रहंदो इहो माण्हू जेको घट खाइण वारो डट जी खाए। पोइ माण्हू वञनि मस्जिद ॾे, हे कोरो खणी काकू सरी चवंदा मंगण हार खे घोर मल घट खाइण सिहत जो राज़ आहे, मुंहिंजे लजपाल नबी जी सुन्नत आहे। घट ॻाल्हाइण बल्कि घणी ख़ामोशी इख्तियार करण ईमान वारनि जी निशानी आहे। मोमिन घण ॻाल्हाऊ न हूंदो आहे, मोमिन मन समेत फ़क़त नजा, जेको ख़ामोश रहियो इहो सोभारो ऐं कामयाब। घणो ॻाल्हाइण घणियुनि परेशानियुनि खे सॾणो आहे, घणो ॻाल्हाइण घणियूं माज़रतूं कराईंदो आहे, घणो ॻाल्हाइण घणियुनि परेशानियुनि में विझंदो आहे। ॻाल्हाए पोइ सुञाणे हीअ ॻाल्हि छो चयो, ज़ाल खे ॻाल्हाए पोइ वरी शाम जो हाणे माफ़ कजांइ बस थी वई। वडेरे खे त ॻाल्हाए त पादर त हणाई, ऑफिसर खे त ॻाल्हाए, सूबेदार त वॾी ॻाल्हि आहे, सिपाही खे त ॻाल्हाए त ख़बर चार वठई। गरीब मिली थी न ज़ाल चले थो। गारियूं घटिया लफ़्ज़ नाशाइस्ता ॻाल्हियूं इन्हनि खां चुप रही त इहो भलो आहे। चुप बिना मेहनत जे इबादत आहे। जरूरी गाल करनी है, भली गाल लाचारी गाल भली कर, जरूरत वारी गाल भली कर, पर जेकॾहिं ख़ामोश रही त इन ख़ामोशी जे अंदर तुंहिंजे लाइ हज़ार खूबियूं, हज़ार भलायूं। ख़ामोश रहण दाना अकुलमंद माण्हू निशानी। घणो ॻाल्हाइण तरड़ा माण्हू, हलकड़ा मिठा। घट खाओ, घट ॻाल्हायो, घट निंड कयो, घणी निंड बि ज़िंदगी जो नुक़सान आहे। निंड वारो टाइम बचायो त तव्हां घणो कुझु करे सघो था। कॾहिं कॾहिं तव्हां पंहिंजो पाण खे टारगेट ॾियो त मूंखे अॼु ही कमु करणो आहे, पोइ ॾिसो करे सघो था या न, सम्झो हले न सम्झो। कल्ह मूं पाण खे हिकिड़ो टारगेट ॾिनो, मूं पाण खे चयो किताब हिकिड़ो लिखियो, मूं हुनखे आख़िरी भेरो पढ़णो हुयो ऐं आख़िर हुनखे प्रेस में मोकिलणो हुयो। अॼु राति मूं पाण खे चयो करमुला अॼु तोखे ही किताब मुकम्मल करे प्रेस में मोकिलणो आहे। 750 सुफ़न जो किताब, 750 सुफ़ा। ऐं मूं चयो अॼु इहो मूंखे कमु मुकम्मल करणो आहे। ऐं अल्लाह जो शुक्र आहे त फजर खां अॻु में मूं उहो किताब मुकम्मल करे प्रेस में मोकिलियो। माण्हू चवंदा साईं तव्हां एतिरो 2-3 सालूं थोरो जलसा था कयो, ही किताब कीअं था लिखो? पुट उहो त मूंखे ख़बर आहे त कुझु करण जे लाइ, हिकिड़े कमु करण जे लाइ ॿियो कमु छॾणो पवंदो आहे। निंड छॾबी आहे त लिखण वारो कमु थींदो आहे। तूं चई मां सुम्ही निंड बि कयां वरी किताब बि लिखां, ईअं त कोन थींदो। तूं चई मां सुम्ही निंड बि कयां वरी अलाह खे बि राज़ी कयां, इबादत बि कयां, ज़िक्र फ़िक्र बि कयां, निंड बि कयां, कुछ कम छॾींदे त ॿियो ठहंदो। घणी निंड जिंदगी खे घटाईंदी आहे, घणी निंड वक्त खे बर्बाद कंदी आहे। जरूरत वारी निंड भली कर,
जिस्म जी सेहत वारी निंड भली कर बाकी वक्त बचाए वही दिल पर नबी ते दुरूद पढ़ अल्लाह जो जिक्र कर कुरान जी तिलावत कर को नेकी जो को खैर जो कम करता अल्लाह भी राजी मदीने वारो भी राजी खल्क भी राजी खालिक भी राजी करे वठ जे की करणो थई वरी वापस न वरणो थई अदा करे वठ जे की करणो थई वरी वापस न वरणो थई हिसाब किताब थियणो थई सारे सब साफ ॾियणो आ छॾे हिन दार दुनिया खे क़ब्र ॾे नेठ हलणो आ ओ मिठा तो पाण के टारगेट न दिनो आ पर अल्लाह तो के टारगेट दिनो आ पंज वक्त नमाज तोखे पढ़नी आ रोजा तोखे रखना है जिक्र तोखे करनो आ कुरान तोखे पढ़नो आ अल्लाह जी इबादत बंदगी तोखे करनी आ खल्क जी खिदमत तोखे करनी आ अगर तू निंड्रू कंदे अगर तू ग़िफ़लत में हूंदे पो हे तो वारा कम केर कंदो ओ मिठा पो नतीजो इहो निकरंदो त जॾहिं तुंहिंजा हिक जेड़ा उथंदा उन्हनि वटि अमलनि जा अंबार हूंदा पर तुंहिंजी दामन ख़ाली हूंदी जेॾी महिल अल्लाह जी कोरट में उथंदे ही करमी फ़कीर उथंदा कन वटि अमलनि जा अंबार हूंदा कन वटि ढेर हूंदा कन वटि भरियूं हूंदियूं कन वटि भाकुर हूंदा पर जॾहिं तुंहिंजा पलव ख़ाली हूंदा पोइ मुंहिंजे रब जे अॻियां तूं कहिड़ो जवाब ॾींदे पंहिंजे महबूब मदीने वारे जे अॻियां तूं कहिड़ो जवाब ॾींदे पोइ तूं दिलबर लजपाल नबी जे अॻियां कहिड़ो कंधु खणंदे पोइ तूं पंहिंजे मुर्शिद कामिल जे अॻियां कहिड़ो जवाब ॾींदे सरतूं सैयद मुंहिंजे आतण पासे ईंदो हाल ॾिसीणो मीर मयारूं ॾींदो सोन सनाई थींदो खिलत मजारा चांदी वो हैफ मुंहिंजे हाल मथे है वेठी हसवांदी हैफ मुंहिंजे हाल मथे है वेठी हसवांदी की न कपह मुंह जोड़ में जेड़ियूं पुख्ती पांदी वो हैफ मुंहिंजे हाल मथे है वेठी हसवांदी जे चोरियां चरखो तां तथियां ताज़ी जे चोरियां चरखो तां तथियां ताज़ी हिक जेॾियुन साहे कर रूह कयां राज़ी वेल विञायन वेई वेल विञायन वेई इन दर्द कयस दरमांदी वो हैफ मुंहिंजे हाल मथे है वेठी हसवांदी अल्लाह सुट कतियो थम काथे लाॾ कयां मां छाते
सुटुकतियो थम काथे लाडू कया मां छाते कंधु खणंदस अला कंधु खणंदस कीअं था थे पुछंदे में पांदी जाते चवंदस ना है काशे चवंदस ना है काशे चीज नथ में कायांदी वो है मुझे हाल मथे हसवांदी मेरे अफराद में गई खुदा को ना रिझायो से जाहिर जुदा इबादत कर रियादा पोश पातो से मिल्या मुर्शिद कमिल रबर सुने को भी ना सुना तो से जाहिर आंखों जमाने को गफारी तौक पातो से मेरे अपराध में गई खुदा को ना रिझायो से जाहिर जुदा इबादत कर रियादा पोश पातो से ओ ठड़क तस्बीह वजावा नाइब चिश्ती सदायो से पर अंदर काला में रह गया अंदर काला में रह गया फकीरी को लजायो से अल्लाह 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 मिठा अज वक्त अज जिंदगी जिंदगी हथन मां वही तो पो कुछ न थी सघंदो अल्लाह ताला मौको मिलायो अमल साले कयो नेक बणजो ऐं ही जेके उसूल तव्हां के नबवी उसूल बुधाया आहिनि इन्हनि ते जिंदगी गुजारियो त अल्लाह राज़ी थिए मदीने वारो साईं